चईं त दर वॻो त मुंहिंजो केरु आहे त चईं तुंहिंजे भाउ खे सॾियो त आउं अंदरि वियसि दर खोलियो अंदरि वियसि त हीअ पोयां अची वियो ऐं अंदरि रसे ई पिए त हीअ पोयां तेज़ाब ऐं ॿाहिरि निकितो वरी तेज़ाब ॿीहर आई त आउं भॼंदे भॼंदे हिते आई आहियां वरी मूंखे का चईं त हिननि जे घर आई आहे हुन पराई छोकिरी खे धमकियूं ॾे त तोखे मारे छॾंदासीं। आहे केरु उहो बाबा? उहो मुंहिंजी पीउ जी ख़ाला आहे मुड़ुस जो त हर वक़्तु नालो छा अथसि? मुंहिंजी उमिरि आहे 15 साल हुनजी उमिरि 30 साल। हुनजे पीउ जो नालो छा आहे? नूरदीन सुमरो। नूरदीन सुमरो। जी हाँ। उन में उनजी मां मिलियल आहे पीउ भेण। ही कंहिंजो घर आहे? ही असांजे पाड़े जो घर आहे जिन मुंहिंजी न्याणी बचाई आहे। ठीकु। असांजो घर मुंहिंजो घर हुओ जिते तेज़ाब हारियल हो। ही दरवाजे खां जीअं तेज़ाब तां बचंदी आई न तीअं हीअं हुन ख़ुदि थी वञा त नाज़रीन अफ़सोसनाक ख़बरूं असां शेयर कंदा हलूं त टंडो आदमपुर सां जुमन शाह पाड़े में जवाबदार नवीद सूमरो 14 वरियनि जे नौजवान नारी मुस्कान सूमरो मथां तेज़ाब हारे खेसि ज़ख़्मी करे छॾियो आहे जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कियो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल्ला भेण। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी, टंडो आदम शहर जे जुमन शाह पाड़े में नौजवान नारी मुस्कान सूमरो ते तेज़ाब सां हमलो। तेज़ाब हमले में 14 साल नारी सख़्त ज़ख़्मी थी पई। नारी जान बचाइण लाइ पाड़े जे घर में घिड़ी पनाह वरिती जिते पुलिस जवाबदार खेसि मथसि हमलो कयो। हमलो कंदड़ जवाबदार जो नालो नवीद सूमरो ॿुधायो पियो वञे। ज़रियनि खां मालूम थियो त जवाबदार पर नारी खे शादी लाइ तंग कंदो रहंदो हो। नारी जे इनकार ते जवाबदार नारी ते तेज़ाब वारे खेसि ज़ख़्मी करे छॾियो।